लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंधी अदब जो हिकिड़ो हाकारो नालो 52 किताबनि जो लेखक ऐं मुतरजम सिंधीकार जनाब नूर अहमद झंझी साहब, एसोसिएट प्रोफेसर, गवर्नमेंट डिग्री कॉलेज इस्लाम कोट थर। साईं सां असां अॼु सिर्फ़ु हिकिड़े ॿिनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हायूं था ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खां अवल सां साईं सां का दुआ सलाम कयूं। साईं सलाम महिरबानी, वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। नूर अहमद साहब, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि हीअ ॿुधायो त तव्हां अदीब आहियो, 52 किताब, उन में 11, 12, 13 किताब तर्जुमो आहिनि, बाक़ी तव्हांजा पंहिंजा मास्टर पीस आहिनि। अवां में इहो लिखणु पढ़णु छपाइणु इहा बीमारी किथां आई? लिखणु पढ़ण जो पेर खणिजे थो ऐं जीअं चओ तव्हां हुनखे बीमारियूं, हर माण्हू ॼमियो आहे त बीमारियूं खणी ॼमियो आहे, खाए पीए थो। मूं जीअं अखि खोली ऐं रांदि करण वारा थिया जेॾा थोरो बि थियासीं, या बल्कि रांदि खां बि अॻु जे आऊं पंहिंजे शौर खे ॾिसां त मूं घर में पहले किताब ई ॾिठा। मुंहिंजो वालिद साहिबु किताबनि जो शौक़ीन हो। वालिद साहिबु थियो साईं गुलाम मोहम्मद झंझी साहिबु। गुलाम मोहम्मद झंझी, हुन तक़रीबन मुनो हिसो नंढे खंड जो पंहिंजे पेरनि मां कढियो, हलियो, घुमियो फिरियो, सभु यूनिवर्सिटियूं उन वक़्त जूं जेके वॾियूं हुयूं उन्हनि में वियो, पढ़ियो। उस्मानिया यूनिवर्सिटी दखन सां जो तमामु घणो वास्तो रहियो, उते लेक्चर वग़ैरह ॿुधंदो हो, वेंदो हो। पोइ किताब जेके सुठा लॻंदा उहे वठी ईंदो। पाण छा हो? नौकिरी का बि न कयईं, बाक़ी उनखे काफ़ी इल्म ईंदा हुआ। सभ खां हुन जेको वॾे में वॾो एक्सपर्टीज़ या दस्तरस जंहिं इल्म ते जाग्राफी हुई, ऐं सॼी दुनिया जा मूं हुनखां वेकराई फ़ाक़ ऐं डिघाई फ़ाक़ ॿुधा त कहिड़ो मुल्क केतिरे वेकराई फ़ाक़ ऐं डिघाई फ़ाक़ ते आहे, लॉन्गिट्यूड लेटिट्यूड। हींअर शायदि जाग्राफी वारे खे एतिरा अचनि, हींअर जाग्राफी पढ़ाइनि किथे था? पढ़ाइनि ई कोन्ह था। ॿियो हुनजी तारीख़ हुई, 3 ज़ुबानूं हुयूं, संस्कृत हुनखे ईंदी हुई, हिंदी ईंदी हुई, गुजराती ईंदी हुई, पर्शियन ईंदी हुई, अरबिक ईंदी हुई, सिंधी ईंदी हुई, उर्दू ईंदी हुई, सराइकी ईंदी हुई। सचल बदनाम हरूबर आई, ॿिया सचल जिते किथे पिया आहिनि। एतिरियूं ज़ुबानूं। पोइ मूं किताब घर में ॾिठा। हाणे वरी था ॻणियूं, सिंधी, उर्दू, सराइकी, फारसी, अंग्रेज़ी, इहे थियूं 5, ऐं पारकरी 6, संस्कृत 7, गुजराती 8, हिंदी 9। जी 9 ॿोलियूं साईं खे ईंदियूं। हा, 9 ॿोलियूं। ठीकु आहे। ऐं साईं पढ़ियो किथे हो? बाबा जी जेका तालीम आहे, असांजो ॾाढो गुजरात जो वापारु कंदो हो, ढगनि जो। हितां खां ढगा वठी थर मां वेंदा हुआ, उते गुजरात में विकिरो कंदा हुआ। पोइ बाबा 8 साल जी उमिरि जो हो त ज़ोरी ज़बरदस्ती लॻो पोयां त मूंखे वठी हलो होॾां। पोइ अहमदाबाद जे भर में हिकिड़ो शहरु नंढड़ी वसंदी आहे। इहो अहमदाबाद बड़ौदा थी सघिजे? हा, अहमदाबाद जेका हिंदुस्तान जो शहरु आहे, उनजे भर में आहे, ढोलका जे नाले सां को नंढो शहरु आहे वेझी रीत ते। उते रहंदा हुआ, उते ई पढ़ियो। पोइ फाइनल ताईं इन्हनि में वियो, गुजराती हिंदी इन्हनि में फाइनल कयईं। सिंधीअ जा 2 दर्जा पढ़ियल हो, फॉर्मल जेका हुई। बाक़ी सिंधी जो बहितरीनु शाइर आहे, उर्दू जो शाइर आहे, सराइकी में शाइरी अथसि। साईं जा किताब आहिनि 3? 2 किताब कुझु रहियल आहिनि? अञा बि हुनजो रहियल शयूं आहिनि, मज़मून आहिनि, ॿियो हू जेको कमु कंदो हो उहो इहो हूंदो हो त थर जा जनरल मसइला उन्हनि ते उन वक़्त में असीं नंढड़ा हूंदा त मूंखे यादि आहे त उर्दूअ में बहितरीनु क़िस्म जी लिख पढ़ करे उन्हनि खे मोकिलींदो हो, ऐं उन ते रिस्पॉन्स ईंदा हुआ, जंहिंमें कम्युनिकेशन जा वसीला आहिनि, जीअं रोड रस्ता आहिनि, पाणी आहे, अमन अमान आहे, ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, ॾुकार आहिनि, उन्हनि ते एॾियूं वॾियूं उन लिख पढ़ूं कयूं, हर सदर सां, हर वज़ीर आज़म सां, ऐं ॾाढो तनक़ीदी अंदाज़ सां ॿिए सां सभु ॻाल्हि निभाईंदो। पंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी जेको हुन ख़त लिखियो आहे मूंखे, हुन चयो त हीअ कंहिं नमूने हिनखे फैक्स कयो या हिनखे ईमेल कयो, उहो वेनेज़ुएला जे सदर खे हो, हुगो चावेज़ खे। अच्छा। दुनिया जे मुल्कनि जे सरबराहनि सां हुनजी कम्युनिकेशन रही पंहिंजे हुन दौर में, ऐं बरसगीर जा जेतिरा बि उन पंहिंजे दौर जा सियासतदान हुआ, उन्हनि सभिनी सां हुनजी शनास बहितरीनु हुई। सभिनी जे कचहरियुनि में वेंदो ईंदे क़ाइद मोहम्मद अली जिन्ना, साईं GM सैयद, जेके माण्हू आहे, पोइ हूंदो यूसुफ हारून हूंदो, हुनजी ॻाल्हि पियो कंदो हो।
पीर गुलाम मुजद्दिद हूंदो हो, त इहे माण्हू जेके बि उन वक़्तु ताईं पोइ बाबा ॻाल्हि कंदो त असीं उते वेंदा हुआसीं त ॿिया जेके उन वक़्तु नंढे खंड जा वॾे वॾा सियासतदान हूंदा ईंदा उन्हनि जे बारे में पुछां, पोइ उते पढ़ियो, पोइ घुमियो हितां जेको हींअर पंहिंजो पासो आहे उहो हिंदुस्तान वारो पासो उन्हनि सभिनी घुमियो। त असां ईअं किताब ॾिठा, मूंखे यादि अचे थो मुंहिंजी उमिरि 2.5-3 साल आहे त मुंहिंजो अखियूं ॾुखियूं सो अखियूं खुलनि न, एॾो रोआं, अकेलो माइटनि जो ॿारु हुउसि, एॾो रोआं जो माठि न करियां, हिकिड़ी ॻाल्हि मुंहं मां चवां, का शइ घुरां, पर उहा कंहिंखे बि सम्झ में न अचे त कहिड़ी शइ घुरे थो, पैसा ॾियनि, खाधो ॾियनि, न माठि करियां। त अम्मा परियां ॿुधो त चयो इहो का बि शइ कोन थो घुरे, इहो फलाणो जेको किताबु, अम्मा अणपढ़ियल हुई, फलाणो जेको किताबु आहे उहो थो घुरे। उन किताब जो हिन वटि इहो नालो आहे, उन किताब ते जुल्द ॿधियलु हूंदो हो ऐं उन जुल्द में पोयां कपिड़ो लॻियलु हूंदो हो, उन कपिड़े जी पटीअ खे मक़ामी ॿोली में चींद चवनि था, त जे चींद वारो किताबु ॾियो, नालो त किताब जो अचण जी 2.5 साल जे माण्हू खे ख़बर न हुई। उन किताब जी जेका ख़ुशूसियत इहा हुई त 4 कलर में अंदरि छपियल हो ऐं उन में जेतिरा बि नंढे खंड जा फ्लोरा आहिनि इहे सभु हुआ, इन्हनि सभिनी जो इल्मु। उहो खणी अची मूं मथे रखियो, अखियुनि ते रखियो, निंड अची वई ऐं सुम्ही पियुसि। ईअं मूं किताब ॾिठा, असां उन किताबनि सां रांदि कई, ईअं पढ़ियासीं ऐं उते ई ॻोठनि में ई पढ़ियासीं, सरकारी स्कूलनि में पढ़ियासीं। पढ़ण जो शौक़ु हूंदो हो। वाल साहिबु बहितरीनु इंशा परदाज़ लिखण वारो माण्हू, ओतिरो ई बहितरीनु मुक़रर हो। मूं फ़न तक़रीर जो किताबु सरदार अली साबरी जो लिखियलु बि उते पंहिंजे घर में ॾिठो। मूं फॉल ऑफ रोमन एम्पायर बि पंहिंजे घर में ॾिठो। मूं टॉइनबी तारीख़ बचपन में उन वक़्त में ॾिठी, जॾहिं कंहिं माण्हूअ खे टॉइनबी जो बि नालो न ईंदो, फॉल ऑफ रोमन एम्पायर जो बि नालो न ईंदो, गिबन जो कंहिंखे नालो न ईंदो हो, त उन वक़्त में इहे शयूं असां ॾिठियूं कयूं। ॿियो बचपन में बाबा सेखारींदो हो त तर्जुमो कयो ऐं पेपर्स ते तर्जुमो कराईंदो हो। पहिरीं त हथ सां पना हिकिड़ा, त उन वक़्त में काग़ज़ बि न हो, पोइ चांहि जे दॿे अंदरि वाइट पेपर हूंदो हो। असां ते ड्यूटी हूंदी, चांहि जो दॿो ख़ाली थिए त पेपर ज़ाया न कबो, पेपर रखिबो, उन चांहि जे दॿे ते असीं कंदा हुआसीं। 3 दर्जे में हुआसीं त मूं ॾिठो त मुंहिंजी एक्सपर्टीज़ इहा हुई जो आऊं एक्सटेम्पोर उर्दूअ जी अख़बार सिंधी में पढ़ी वेंदो हुउसि। जंग सां वटि ईंदी हुई, रिसालत ईंदी हुई, ॿियूं बि अख़बारूं ईंदियूं हुयूं, रिसाला ईंदा हुआ ऐं सिंधी जो किताबु खणी ऐं उर्दू में पढ़ी वेंदो हुउसि। इहा हुन मुंहिंजी ईअं तरबियत कई। ॿियो हू जेके बि दुनिया जूं बहितरीनु क़िस्म जूं कहाणियूं आखाणियूं बादशाही सां लाॻापियल बि हूंदियूं हुयूं, उहे ॿुधाईंदो हो, दुनिया जे तदब्बुर जूं ॻाल्हियूं कंदो हो। मूं उनखे जॾहिं एज़ ए पर्सन ॾिठो त मूं तंहिंखां पोइ मिलियो आहियां स्कॉलर्स सां, वज़ीरनि सां, वज़ीर आज़मनि सां, सदरनि सां, उन बचपन जे दौर में, त हुन जहिड़ो वॾो माण्हू मूं न ॾिठो आहे अॼु ताईं। को बि एॾो जेको ईअं माण्हू खे मुतासिर करे सघे, हुन वटि इहो कुदरत हुनखे ईअं फ़न ॾिनो इहे ॻाल्हियूं। पोइ हितां इहो लिखण जो थियो सिलसिलो शुरू। कॾहिं चई त लिखो? न, हुन मूंखे ईअं ज़ोर न भरियो, पर हुन मूंखे जेका इंस्पायरेशन ॾिनी उहा लिखण जहिड़ी हुई ऐं हुनजो इहो हूंदो हो त जेको बि तव्हांखे टॉपिक नज़र अचे थो उन ते लिखी वञो, लिखो ऐं पाण मुरादो असां में उहा आदत डेवलप थी वई। हालांकि असीं 3 कज़न हूंदा हुआसीं, उहे 3 ई हुन वटि पढ़ंदा हुआसीं, 2 असीं वधीक हूंदा हुआसीं, रहंदा हुआसीं, 3 वरी अखिजल रांदि ते निकिरी वेंदो। पर हुन में न थी, मूं में उहा थी आई। पोइ शाइरी वग़ैरह ॿुधाईंदो। अम्मा पढ़ियल त न हुई, पर अम्मा खे शाह लतीफ़ ॾाढो यादि हूंदो। अच्छा। ऐं उन जा बैत मूंखे ॿुधाईंदी। अम्मा माइटाणी बाबा जी? न, माइटाणी न हुई। अम्मा वारा जेके आहिनि से असांजी बिरादरी जंजी आहियूं, त अम्मा वारा संग्रासी। अच्छा। हा, नानाणा मुंहिंजा संग्रासी आहिनि। पोइ अम्मा पढ़ंदी हुई ऐं बैत मौक़े जे टाइम पढ़णु जेको हुन मूं पहिरियों दफ़ो उन खां ई ॿुधो पढ़ियो। मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि ईंदो आहे त पहिरियों दफ़ो जॾहिं ॿाहिरि पढ़णु वियुसि त घरां निकितुसि त 6 दर्जे में, त हिकिड़ो पुटु उहो बि जे माइटनि खे 50 साल जी उमिरि में मिले त उनखे छॾणु ॾुखियो, जज़्बाती सीन आहे। सो थैली खणी बीठुसि, तॾहिं अम्मा हिकिड़ी सिट पढ़ी त हो था फलाणी मुंहिंजो हीअं थो हीणो थिए। हुनजे बि अखियुनि में पाणी वही आहे, मुंहिंजे अखियुनि में पाणी वही। उहो ॾींहुं असां छॾियो वञणु, ॿिए ॾींहुं वरी हुयसि। ॿियो जेको हुनजी हिकिड़ी अता मूंखे हुई, उहा इहा हुई जॾहिं 2 दर्जे में आया या 3 दर्जे में, त उन वक़्त में कलम जो तसवुरु न हो, पेन न हुई थर में। असां ॿारनि में किल्क बि न हुई? किल्क हूंदी हुई ऐं स्लेट जो कलम हूंदो हो,
पंजें या चौथे में स्लेट जा त अच्छा पत्थर वारा कलम पत्थर वारा कलम हूंदा। चौथे पंजे दर्जे खां पोइ ॿार खे पेन वठी ॾिबी हुई, तेसि ताईं पेन हेठिएं दर्जे में असां वटि 6 दर्जे में ॾिनो, 5 ऐं 6 हा पंजे में असां वटि बि इहो रवाजु हो। मूं एंड पेन, फाउंटेन पेन। ॿिए दर्जे में जॾहिं आयुसि मूं पेन ॾिठी कंहिं पंजे वारे ॿार वटि, त मूं आरो अची कयो, हाणे पेन ॻोठ में किथां अचे, रुआ मानी न खां रोई रोई काढ़ो कयुमि। बाबा चयो बाबा पेन मिलंदी कोन, छॾे ॾियो भला हिनखे। छोकिरे सभिनी नज़रअंदाज़ कयो। अम्मा छा कयो, असांजो हिकिड़ो सोट हूंदो हो, हुनजो दुकानु हूंदो हो, उहो इस्लामपुर वेंदो हो सामान ते। हुनखे चयनि सामान वञे 10 ॾियां, पर हाणे सुबुह जो ईंदे, ऐं हे 5 रुपया खणी वञु। 3.5 रुपए में या उन्हनि 5 रुपयनि में ईगल पेन मिली हुई, ऐं उहा मूंखे हाणे ॾिनी मस्ती भरे। मूं हुन सां पहिरियों दफ़ो लिखणु शुरू कयो, ऐं आउं सम्झां थो त उहा एॾी दुआ जी पेन हुई जो उहा पेन हले थी। हर को मूंखां पुछे थो त हीअं कीअं था लिखो। ऐं जनम जो ॾींहुं बि मुंहिंजो इन 2 किताबनि सां मल्हायां थो। मूं बि रिवायत विधी, ऐं 9 साल बि किताब सां मल्हायां थो। ऐं उहो थर मां वेही असीं जॾहिं मल्हायूं था त असीं दुनिया खे पैगाम ॾियणु चाहियूं था त दुनिया जिते ठकान सां साल मल्हाए थी, दारूअ सां मल्हाए थी, ॿियनि कमनि सां मल्हाए थी, व्हीलिंग कराए मल्हाए थी, त असीं किताब सां इल्म जी ॻाल्हि करण सां साल मल्हायूं था। इहे सभु ॻाल्हियूं ईअं अची वियूं। पाण तव्हां लेखक थी वियो, भला अदबी फोरम मिलियो तव्हांखे? अदबी फोरम पर घर में पीउ हेॾो वॾो पाण गॾु आहे। हा, असांखे इन नंढे फोरम या ॿियनि शयुनि जी इन जी हरूभरू ज़रूरत न पई। असांजो लाॻापो रहियो मुख़्तलिफ़ फोरमनि सां, जीअं अदबी संगत आहे, ऐं ॿिया प्रोग्रेसिव राइटर्स वारा हूंदा हुआ, उन्हनि सां जिन सां बि दोस्तियूं हूंदियूं हुयूं, सभिनी जो असीं लिखंदा पढ़ंदा हुआसीं। पर असां जेको तारफ़ हो अदब जो, उहो एॾो वॾो अॻु थी चुको हो जो हूअं इन्हनि फोरमनि मां तव्हांखे लाभ मिलियो आहे कॾहिं? मूंखे एतिरो न नज़र ईअं न आयो जीअं हुनखे तव्हांखे उमेद कान्हे का? न उमेद माना बहितर करे सघजनि था, पर अञा ताईं तव्हांखे त न मिलियो आहे। उन सतह जो जीअं माण्हू सम्झनि था। तव्हांखे वरी जनरेटर वॾो लॻल आहे न। हा, त उन मूं ॾिठो त हाणे असां एॾो वॾो अदब इहे शयूं पढ़ियूं कयूं, त असांजा हम असर वीचारा उन्हनि खे उर्दू पढ़णु न ईंदी हुई। नूर साहिबु हिकिड़ो सुवाल थो पुछां, उहो हीअ आहे त जेकॾहिं थर समाजी तौरु, हाणे तव्हां लेखक आहियो, उनखे तव्हां समाजी अख सां ॾिसो था, त जेको 50-60 साल अवल थर आहे ऐं 50-60 साल पोइ हाणे वारो थर आहे, उन्हनि ॿिन्ही में जेके तब्दीलियूं आहिनि, माण्हुनि ते, उतां जी ज़मीन ते, उतां जी माशात ते, उतां जे सुख ते ॾुख ते, अॻिते वधण ते पोइते हटण ते, उहे असर कहिड़ा पिया आहिनि? हाणे इनखे जेकॾहिं असां उन लिहाज़ खां ॾिसंदासीं त थर ख़ासि करे जेका 71 जी जंग लॻे थी, हुन खां वठी 80 जो जेको दौरु आहे, इन खां पोइते जो दौरु थर हिकिड़ो आहे, उन खां अॻिते थर माना भुट्टे साहब वारो दौरु हिकिड़ो आहे। वरी ॿियो थियो आहे त 71 में लॾ पलाण थी आहे, माण्हू विया, हिकिड़ी डेमोग्राफिक चेंज बि आई, ऐं उनखां पोइ 80 ताईं कुझु ॾुकार पिया, 80s में ॾुकार वग़ैरह पिया, ऐं उन ॾुकारनि खां पोइ उन ॾुकारनि जूं असेसमेंट्स वग़ैरह थियूं, कुझु स्टडीज़ वग़ैरह आयूं। त इन दौर खां अॻी जेका इक़्तिसादियात आहे थर जी, उहा आहत पे वारी इक़्तिसादियात, जंहिंखे बार्टर इकोनॉमी चइजे थो। पोइ जीअं इहो कुझु ॿाहिरीं चुरपुर अचे थी, कुझु रोड रस्तो हिकिड़ो नंढो एक्सपेरिमेंटली रोड ठहे थो नएकोट खां मिठीअ ताईं, RTC बसूं अचनि थियूं, मीन्स ऑफ कम्युनिकेशन असां वटि पहिरियों दफ़ो ईअं चेंज थियनि था, या उन्हनि ख़ुदि छकड़नि खे। इहो छकड़ा कॾहिं पूरा थिया? छकड़ा पूरा त ॾाढा देरि सां थिया आहिनि, अची 90 ताईं। पर उनजी मुतबादिल बसियूं कॾहिं भला शुरू थियूं गॾो गॾु? हा, उन जूं बसूं जेके इहे 85 में 84 में इन में गॾो गॾु शुरू थी वियूं। हिननि हिकु टेक्निक तौरु असांजा जेके मिस्त्री हुआ लोकल, उन्हनि छकड़नि खे ई बसुनि में चेंज कयो। ठीकु थियो, ईअं उहे हली उन में बाडियूं विझी अॻिते हलायो, मुख़्तलिफ़ हंधनि ते हलायूं, त ईअं थी वियो। हिकिड़ो वक़्तु हो जो 50s में जॾहिं इहे हलियूं हुयूं त हिकिड़ी 2 गाॾियूं हूंदियूं हुयूं सॼे थर में, ऐं मिठी जहिड़े शहर में टैक्सी न हूंदी हुई। हींअर उन वक़्तु 100 जे तइदाद में उते आहिनि टैक्सियूं। मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो कंहिंखे कोई कार्डियक प्रॉब्लम थियो त उन लाइ AC टैक्सी जुॾे खां वठी आया,
ऐं हिन वक़्तु AC गाॾियूं आहिनि, इस्लामकोट में बि आहिनि, नंगर में बि आहिनि, हर शहर ऐं ॻोठ में आहिनि। हिकिड़ी इहा तब्दीली आहे। ॿियो त उनखां पोइ बाद में रोड ठहिया, रोड रस्ता ठहिया, अञा ट्रैफ़िक तेज़ थी। जॾहिं ट्रैफ़िक तेज़ थी त जेको मुख़्तलिफ़ शयुनि जो खापो उहो चेंज थियो, उन में होटलिंग वग़ैरह इहे सभु शयूं जॾहिं वधियूं त आहतपे वारो दौरु जेको उहो कैश इकनॉमी अची वियो, कैश जी ज़रूरत पवणु लॻी। कमर्शियल सिस्टम वधियो। हा, मार्केट जेको उन पंहिंजो कमुकारु माण्हू खे पैसो खपे, अॻे पैसे जी एॾी ज़रूरत न हुई, लोकल शयूं माण्हू पाईंदा हुआ, उन जा कमुकार हलंदो पियो, थोरियूं शयूं हूंदियूं जेके मार्केट जूं वठंदा हुआ। मुख़्तलिफ़ कसब जा माण्हू ॻोठनि में वेठा हूंदा हुआ, दिला बि उहे ठाहे ॾींदा, काठीअ जो कमु बि उहे कंदा हुआ, हजाम वारनि जो कमु कंदो हो, 5-6 जेके प्रोफेशन्स हुआ, मानी बि उहे पचाईंदा। साल ते उन्हनि खे वरी उहो बि ॾेई छॾींदा हुआ का न का शइ। इहा शइ मार्केट में चेंज थींदी वई। सा हिन तक़रीबन 86-87 वारा जेके ॾुकार अचनि था उन्हनि खां बाद में इहा ईअं सिसी खणी मथे निर्वार थी। ऐं इन में विच में हिकिड़ी ॻाल्हि थो पुछां, इहो बॉर्डर केसि ताईं खुलियल आहे इजाज़त वठी अचु वञु जे लाइ? बार खुलियल मामला भारत वारो खोखड़ा पार वारो? हा, खोखरा पार हिकिड़ो ई रस्तो आहे, बाक़ी त किथां बि खुलियल न आहे। न जेको खुलियल ऐं क़ानूनी तौरु माण्हू वञे थो उहो केसि ताईं, कहिड़े साल ताईं हुयो? इन में तार लॻी आहे, शायदि आउं सम्झां थो त 87-88 जी ॻाल्हि आहे। अच्छा, हाणे उहो बॉर्डर बंदि आहे? हा, सॼो सील आहे। ठीकु आहे। उनजो नुक़सानु कहिड़ो आहे, फ़ाइदो कहिड़ो आहे? हाणे इन ते त ख़बर न आहे त ख़बर न फ़ाइदो या आहे। नुक़सानु। छॾियो, हीअं कयो, ही जेको तव्हां ॿुधायो था त हिकिड़ी माशी सिस्टम तब्दील थियो, कुझु शहर बहितर थिया, कम्युनिकेशन बहितर थी, बसूं आयूं या उन्हनि छकड़नि खे ई बसूं असां मुतबादिल एग्रो पेस्टोरल इकनॉमी जेका हुई उहा अर्बन इकनॉमी ॾांहुं वधणु लॻी। गेस्ट हाउस थिया, होटलूं थियूं, दुकान ॿिए नमूने जा थिया, वॾा दुकान हलणु लॻा। अॻे हट जो दौरु ख़तमु थियो, बाज़ार तरक़ी कई, गाॾियूं तेज़ थियूं, लॉन्ग चेसिस जीपूं आयूं, कारूं आयूं, इन जे करे सॼो चेंज थियो। हाणे चेंज जॾहिं थियो ऐं ॿियो त ख़ुदि पॉपुलेशन वधी त उनजो जेको सभ खां वॾो इफेक्ट हो सो ज़मीन ते पियो। जेका चरागाही ज़मीन हुई या खेड़ी जी ज़मीन हुई उहे घटियूं। हाणे उहे जॾहिं घटियूं आहिनि त उनजो घटण जो मतिलबु आहे त उनजी जीवत घटिजे, फ्लोरा घटिजनि, माण्हुनि जी जेका आज़ादु एक्सेस आहे उहा घटिजे, इहे सभु शयूं उनजा आहिनि प्रॉब्लम। 1, 2, 3, 4 माण्हू कहिड़ा जिन जे करे रोड ठहिया? पहिरियों जेको एक्सपेरिमेंटल रोड अचे थो उहो मोहम्मद ख़ान जूणे जे इफ़्तिताह कयो नगर पार्कर खां। शायदि डामर ऐं हिन जो वारी उहो मिलाए करे ठहियो, RTC बसूं आयूं हुयूं। उनखां पोइ मुशरफ जे दौर में रोड अचनि था, बाबू गुलाम रहीम चीफ मिनिस्टर थियो त बि रोड उन जे करे अची सघनि था। न, डॉक्टर अरबाब गुलाम रहीम ऐं मुशरफ खां अवल त उहो मलाणी बि रोड ठारायो आहे या न? घटि नंढा हुआ, उन्हनि न ठारायो, पर चवनि था त घणा रोड डॉक्टर अरबाब गुलाम रहीम जे वक़्त में ठहिया आहिनि। इहा ॻाल्हि सही आहे? हा, इहा बिल्कुलु सही आहे। पोइ कोयले जे करे ठहिया आहिनि या कीअं ठहिया? न, सबब त वी आहे, सबब वी आहे। बाक़ी उनखां पोइ जेका असांजी सिटीज़ जी डेवलपमेंट थी आहे, जीअं मिसाल मिठी जी आहे, त उन में मलाणी साहिब जो तमामु वॾो किरदारु आहे ऐं ॾाढो साफ़ु सुथिरो शहरु नज़र अचे थो ऐं उन में हुन कमकार ॿिया कर आया आहिनि। त ईअं अर्बनाइज़ेशन थर में वधी आहे ओवरऑल जे असीं हुनखे ॾिसूं था। ऐं अर्बनाइज़ेशन जे करे हिकिड़ी माइग्रेशन थी आहे, छो त माण्हुनि खे माइग्रेशन अंदरि थी आहे, ॿाहिरि? अंदरि बि थी आहे, ॿाहिरि थी आहे। ॿाहिरि छो थी आहे? ॿिनि क़िस्मनि जी थी आहे। हिकिड़ी त ॿाहिरि जेका थी आहे उहा थी आहे मोस्टली रोज़गार सां, एजुकेशन सां, ऐं कुझु ॿाहिरां माण्हू कॾहिं आयो आहे पर रूरल खां अर्बन ॾांहुं थी आहे। जेका मेन अंदरूनी थी आहे, अंदरूनी माण्हू ॻोठनि जा ॻोठ लॾे अची। मिसाल मिठी में तव्हां ॾिसंदव त 80s में मिठी जिते 10-15 हज़ार वारो शहर हो उते हींअर लखनि में आहे। इस्लामकोट जो शहर नंढड़ो शहर हो पर हेॾो वॾो शहर थी आहे। वेंदे चेलाहर जो तव्हां शहर ॾिसंदव नंढड़ो ॻोठड़ो हो, उहो हाणे तमामु वॾो थी वियो आहे। नंगर आहे या सभु जेतिरा बि आहिनि हंध उहे वधिया आहिनि। इहो वरी ॿी फिनोमेनन आहे। त इहे सभु शयूं आहिनि जिन उनखे चेंज कयो आहे। थर जे जेको बि अॻे प्रोफाइल हो उनखे इकोनॉमी चेंज थी आहे, उनजे करे सभु शयूं चेंज थियूं आहिनि। माण्हुनि जे रवैयनि में फ़र्क़ु आहे। माण्हू आख़िरी ॻाल्हि थो पुछां,
त माण्हुनि खे पंहिंजे हक़नि ऐं पंहिंजे वसीलनि जे मालिकी जो अहसासु केतिरो आहे? तमामु घणो आहे ऐं सुठे नमूने आहे। सिर्फ़ु अहसासु तॾहिं थींदो आहे हर माण्हू खे जॾहिं हुनखे शयुनि जी ख़बर पवे, ऐं उहा जीअं जीअं ख़बर पवंदी वञे थी तीअं माण्हू पंहिंजे हक़नि ॾांहुं वसीलनि जी ॻाल्हि कनि था। पर थर जे माण्हू जो जेको रवैयो आहे उहो एॾो असर्टिव न आहे, छाकाणि त फितरत पसंदि थर जो माण्हू रहियो आहे ऐं अकोमोडेटिंग आहे। उनजी जेका डोड़ आहे सबमिसिव क़िस्म जी आहे, उहा उनजी डोड़ असर्टिव न आहे, जीअं एग्रेसिव न आहे। एग्रेसिव न आहे। बाक़ी हुनखे हक़नि जो अहसासु आहे ऐं उहे तमामु घणो प्यारु कनि था पंहिंजे धरतीअ सां, माण्हुनि सां, वसीलनि सां, पाणीअ सां, सभिनी शयुनि सां। वसीलनि जी ॻाल्हि कढी अथव, सर दस्त हिकिड़ी पोइ लॻे हथ हिकिड़ो पुछी वठां जी जी। त हीउ जेको वसीलो आहे कोयले जो, त हिते बिजली ठहण खां पोइ तव्हांखे छा बिजली मुफ़्त थी मिले, को सुख मिलियो, का वधी तरक़ी, को रोज़गार मिलियो, या उहो अञा हेठि सहूलियतूं वधनि ई नथियूं? हुन में सहूलियतूं जेतिरियूं थियणु खपंदियूं हुयूं ओतिरियूं त न थी सघियूं आहिनि, पर उनजे करे तब्दीली आहे। ऐं बिजली हिकिड़े मख़सूस एरिया खे शायदि मुफ़्त में ऐं कुझु मख़सूस तादाद आहे यूनिटनि जो उस ताईं ॾिनी वञे थी। बाक़ी उन में थींदो ईअं आहे त कॾहिं वॾी जॾहिं चेंज ईंदी आहे त उन वॾी चेंज तॾहिं माना वारी थींदी जॾहिं उनजी जेका रिसीविंग एंड आहे उहा एक्टिव हुजे, एजुकेटेड हुजे ऐं उन वटि उहे रिसोर्स उन तब्दीलीअ खे खणण लाइ तयारु हुजे। माना हेठि उहो ट्रिकल डाउन बि थिए ऐं उहे वरी उनखे रिसीव बि कनि। उनखे रिसीव करे सघनि, त उहा अञा कैपेसिटी उन सतह जी न आहे, न उन सतह जा इदारा आहिनि, न ओतिरो माण्हुनि जी टेक्निकल ॼाण आहे, ऐं फ़ैसिले साज़ी में बि अञा को माण्हुनि जी एतिरो हिसो उन लेवल ते कोन हूंदो जो उनखे खणी सघनि। त माण्हू बहरहाल माण्हू पोइ बि उनजे बावजूदि माण्हुनि जो रोज़गार या ॿियूं शयूं या माण्हुनि जी कम्युनिकेशन उहे सभु शयूं थियूं आहिनि। थर में जेका बहितर शइ आहे या हिकिड़ो थर जो एॾो हिकिड़ो कांस्टेंट इंडिकेटर आहे ॾुखनि में सुखनि में सभिनी में, उहो इहो आहे त थर जी जेका रेज़िलियंस आहे उहा एॾी घणी आहे जो वाहिद हंधु आहे जितां जो माण्हू वॾे खां वॾे ॾुख में हलियो वेंदो आहे, माइग्रेट थी वेंदो आहे, पर वरी वापसि ईंदो आहे जॾहिं सहूलियत थींदी आहे। त इहा ॿिए कंहिं बि इलाइक़े जे माण्हू में न आहे, ॾुख में भले वेंदो आहे, सुख में भले वेंदो आहे। ऐं थर अणहुंद में बि दुनिया खे अट्रैक्ट कंदो रहियो आहे। इहो न आहे त रुॻो वसकारो थिए थो त माण्हू घुमणु अचनि था। जेके ॿाहिरियां माण्हू, ॿाहिरियूं ॻाल्हियूं, नयूं शयूं आयूं, उहे सभु असांजे डिज़ास्टर्स मां आयूं आहिनि। ॾुकार थियो, ॾुकार में मुख़्तलिफ़ क़िस्म जा NGO इदारा, उहे शयूं ॿियूं सभु आयूं, त तमामु घणा मार्केट जा नवां ट्रेंड्स मुतारिफ़ थिया, माण्हुनि करणु सिखियो, ॻाल्हाइणु सिखियो, उथिया वेठा, नौकरियूं नयूं, केॾांहुं वञिजे, कीअं कजे, कम्युनिकेशन थिए थी। त बुनियादी तौर ते थर कम्युनिकेशन खां कटियलु ॻंढिजी वियो आहे। हाणे आहे ज़रूरत इन ॻाल्हि जी त माण्हुनि जी तालीम उन सतह जी थिए, माण्हुनि जी तरबियत उन सतह जी थिए, जीअं उहे हर ईंदड़ तब्दीलीअ खे मुंहुं ॾेई सघनि, हर ईंदड़ तब्दीली मां सुठो फ़ाइदो हासिलु करे सघनि। दुनिया सां पेर में पेर हलाइण जे बिल्कुलु थर हिन वक़्तु बि तयारु आहे, पंहिंजे उन रिसोर्स जे मालिकीअ जे हवाले सां, आवाज़ जे हवाले सां, सभिनी ॻाल्हियुनि जे हवाले सां। नूर अहमद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, कल्ह थर छा हो, अॼु थर छा आहे? ऐं प्रोफेसर साहब जी ॻाल्हियुनि मां त हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी भली आहे, उहा हीअ आहे त थर ॾुख में रही सघे थो ऐं थर सुख में बि रही सघे थो। जहिड़ियूं हालतूं हुजनि, जहिड़ो वाह लॻे तहिड़ो मोह ॾेई सघे थो। ऐं थर जे माण्हुनि जेके बेपनाह तरक़ी कयूं आहिनि, उन में उनजे वसीलनि जे करे ऐं उन वसीलनि जे एक्सप्लोरेशन ऐं एक्सप्लॉइटेशन ऐं इस्तेमालु ऐं कतब आणण खां पोइ जेके सहूलियतूं हेठि मिसकिन माण्हुनि ताईं पहुचणु खपनि, उहा रफ़्तार तमामु घटि आहे। जेका टेक्निकल मदद मिलणु खपे उहा तमामु घटि आहे। इन करे हुकूमत सिंध खे इहा ॻाल्हि ज़हनी तौर ते ज़हन नशीन करणु खपे त हेठि माण्हुनि खे वधीक सहूलियतूं पहुचाइण जा के नवां गस, के नयूं वाटूं ऐं के नवां तरीक़ा उहे उनखे अख़्तियार करणा पवंदा। ऐं जिते जिते रोड कोन्हनि, जिते जिते कम्युनिकेशन कोन्हे, जिते जिते बिजली ऐं पाणी कोन्हे, उते उहे सभु पहुचाइण जा बंदोबस्त करणा पवंदा। प्रोफेसर नूर अहमद झंझी साहब सां वरी असां कंहिं ॿिए मौक़े ते मिलंदासीं ऐं असां हुनजे मथां हिकिड़ी ड्यूटी रखी आहे
त उहे समूरा माण्हू थर जा जेके उते ई हुजनि, असां उन्हनि जे दर ते वञी ऐं दर खड़काए ऐं उन्हनि सां ॻाल्हायूं त 100 साल अवल छा हो, 50 साल अवल छा हो। अचो त सभु गॾिजी थर समेत सॼी सिंध जी तारीख़ खे, उन जे माण्हुनि जे ॻाल्हियुनि खे सहेड़णु शुरू कयूं। हिकु दफ़ो असां उहा सहेड़ शुरू कंदासीं त पोइ कई नूरमंद झंझी जंहिंजा 52 किताब हूंदा, उहे पोइ अॻिते हली कई मिर्ज़ा ग़लीच बेग थी सघंदा। लीडर टीवी ॾिसण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।